अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। तकरीरें से नहीं, हमारे अपने एक्शन से ये नजर आएगा कि क्या हम वो पाकिस्तान देखना चाहते हैं जहां हर शहरी बराबरी रखते हैं। और हम समझते हैं इसको मटीरियलाइज करने के लिए अगली आपको कदम उठाना पड़ता है। समूरन पाकिस्तानिन के हिक जहिड़ा हक़ ॾियण ते यकीन रखूं था। अक़लियती बिरादरी जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ ख़ातिर आवाज़ उथारणु घुरिजे। तकरीरुनि सां न पर अमली कोशिशुनि जे ज़रिए ई बहितरी तरफ़ वधी सघूं था। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अक़लियतनि बाबति कन्वेंशन खे ख़िताब। 1973 जो आइन सभिनी शहरिन के बुनियादी हक़ ॾियण जी ज़मानत ॾिए थो। पाकिस्तान ठाहिण में गैर मुस्लिम शख्सियतुनि बि कायदे आज़म मोहम्मद अली जना जो साथ ॾिनो हो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अक़लियती बिरादरी जी सियासी, समाजी, मुआशी ऐं जमहूरी हक़नि जो दिफ़ा कयो हो। पाकिस्तान अक़लियती बिरादरी लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो अक़लियतुनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां जारी कयल पैगाम। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी चीफ ऑफ स्टाफ शहबाज गिल जांच दौरान पाक फौज के हवाले से बयान ॾियण जो एतराफ़ करे वरितो। संदसि चवण आहे त हुन पार्टी पॉलिसी खां हटी करे बयान न ॾिनो आहे, बयान सोची समझी ॾिनो आहे। तेरह अगस्त ते क़ौम खे ॿुधाईंदासीं त हक़ीक़ी आज़ादी कीअं मल्हाई वेंदी आहे। जॾहिं मुल्क में इंसाफ़ न हूंदो त अरबें रुपयनि जी चोरी कंदड़ ताक़तवर एनआरओ वठी बची वेंदो। ग़रीब वरहें ताईं जेल में सड़ंदो रहंदो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो इस्लामाबाद में अक़लियती बिरादरी जे कन्वेंशन खे ख़िताब। संदसि चवण आहे त दीन में का बि ज़बरदस्ती न हूंदी आहे। हू दीन ते हलंदे छोकिरियुनि खे ज़बरदस्ती मुसलमान बणाइण जी मुखालिफ़त कंदा। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त मुल्की सलामती जे इदारनि जो एहतराम समूरी सियासी पार्टियुनि जे अॻवाननि मथां लागू थींदो आहे। सियासी वेड़ कंहिं ॿिए वक़्त लाइ रखी वञे। इदारनि जो एहतराम सभिनी ते लाज़िम आहे। सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान फॉरेन एजेंट डिक्लेयर थी चुको आहे। 34 परॾेही इदारनि खां गैर क़ानूनी फंड वरिता। मुल्की इदारनि ख़िलाफ़ साज़िश कंदड़ कानून जी पकड़ खां बची न सघंदो। मुल्की इदारनि ख़िलाफ़ नाकारी मुहिम ते पीटीआई कारकुन इमरान खान खां नाराज़ थी विया आहिनि। इमरान खान पंहिंजे चीफ ऑफ स्टाफ खे ज़हरीले मवाद सां भरियल स्क्रिप्ट टीवी ते पढ़ण लाइ हथ में ॾिनो। इमरान खान सदर, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर खां आइन शिकनी कराई। घिनौनी साजिश इमरान खान इस वक्त इस मुल्क के इदारों के खिलाफ, इस मुल्क के खिलाफ और इस मुल्क की आवाम के खिलाफ कर रहा है, वो फंदा बहुत जल्द इमरान खान के गले में आने वाला है। बांग्लादेश का मिसाल दिया, ये फिर इमरान खान किस तरफ जा रहा है। और इमरान खान जो कि जब से इक़्तिदार से गया है, जितने भी उसके बयानात थे वो मुल्क के खिलाफ, मुल्क की सालमियत के खिलाफ और मुल्क के इदारों के खिलाफ मुसलसल बयानिया उसका चल रहा है। कल बांग्लादेश की मिसाल देने की क्या जरूरत थी, क्या जाहिर करना चाहते, उसने क्या कहा कि बांग्लादेश इस तरह टूट गया और मुल्क दो हिस्से हो गए। इमरान खान को हम बताना चाहते हैं, कान खोल के सुन लो, पाकिस्तान की आवाम तुम्हारे घिनौनी साजिशें, जिनके कहने में तुम साजिशें कर रहे हो, जो पस मंजर में तुम्हें जिन लोगों से सपोर्ट है, जिन ममालिक से सपोर्ट है, किसी भी सूरत में कामयाब होने नहीं देंगे। कानून जो फाहो इमरान खान जी गिची में पवण वारो आहे। फॉरेन फंडिंग जी चोरी पकड़जण खां पोइ इमरान खान मुल्क टोड़ण ऐं ॾफेड़ पखेड़ण जी साज़िश करे रहियो आहे। कंहिं जे इशारे ते इहो सभु थी रहियो आहे, उन जी जांच थियणु घुरिजे। डॉक्टर इसरार ऐं हकीम सईद इमरान खे यहूदी एजेंट करार ॾेई चुका आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा कीलानी ख़िलाफ़ तोशाखाना जा केस दाख़िल थी वञनि था, पर इमरान खान ख़िलाफ़ केस दाख़िल नथा थियनि। फॉरेन फंडिंग में ॾोही साबित थियण बावजूद इमरान खे सज़ा न ॾिनी वई।
तालिबान खां डिॼारण जी कोशिश कंदड़ इमरान खान जो असल चेहरो अवाम ॾिसी वरितो आहे। कराची जे शहरियुनि खे बिजली जो ज़ोरदार झटको। बिजली 11 रुपया 10 पैसा फी यूनिट महांगी। नेपरा बिजली जे अघनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। वाध जून जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। नवां अघ रुगो अगस्त ऐं सेप्टेंबर जे बिलनि ते लागू थींदा। नोटिफिकेशन जारी। IMF जो अञा बि डू मोर जो मुतालबो। वापारियुनि तां फिक्स टैक्स ख़त्म करण खां पोइ ॿियनि शोबनि मां 30 अरब रुपया उगाड़ण लाइ ऑर्डिनेंस जारी करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब टेक्सटाइल, खंड, सिगरेट ऐं भाण ते वधीक टैक्स लॻाया वेंदा। FBR तजवीज़ खे हतमी शक्ल ॾेई छॾी। 24 अगस्त ताईं नवां टैक्स लागू थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिब IMF खे मुतमइन करण लाइ मुख़्तलिफ़ शोबनि में वाधू टैक्स लॻाया पिया वञनि, जंहिंखां पोइ IMF सां LOI मुआहिदे ते सहीअनि जा इम्कान आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सरकारी दौरे ते बरतानिया पहुची वियो। ISPR मूजिब जनरल कमर जावेद बाजवा रॉयल मिलिट्री अकेडमी जे पासिंग आउट परेड में ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत कंदो। जनरल कमर जावेद बाजवा बरतानिया जी फौजी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तानी रुपए में साह पइजी वियो। इंटर बैंक में डॉलर की कीमत में हिकु ॾींहुं वधीक 5 रुपयनि जी वॾी लात। अमरीकी डॉलर 216 रुपया 50 पैसनि जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी। 100 इंडेक्स में 154 पॉइंट्स जी बात। सिंध समेत समूरे मुल्क में चौमासी बरसातुनि जो सिलसिलो जारी। खैबर पख्तूनख्वा, पंजाब, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं बलोचिस्तान में गजगोड़ सां बरसात थींदी। इस्लामाबाद में तूफ़ानी बरसात सबबि रोड रस्तनि ते गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो। कराची में बि अॼु गजगोड़ ऐं तेज़ हवाउनि सां मींहुं पवंदो। कराची में इंटरमीडिएट शाजिल थियल पेपर 22 अगस्त ताईं मुलतवी। बरसात जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रहंदो। हैदराबाद जे ग़रीबाबाद वारे इलाइक़े में घर के बाहि लॻण करे फ़ौत थियलनि जो अंग वधी 4 थी वियो। फ़ौतियुनि में पैरामेडिकल एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी जो वालिद, वालिदा, भेण शामिल। चइनी फ़ौतियुनि जा लाश कराची खां हैदराबाद मुंतकिल। गुज़िरियल ॾींहुं रद पचा दौरान चुल्हे मां बाहि लॻण सबबि वाक़े में 13 ॼणा सड़ी ज़ख़्मी थिया पिया हुआ। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड बुलूम जी मज़ार क़ाइद ते हाज़िरी। गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई। पाक नेवी जे दस्ते पारां अमरीकी सफ़ीर जी शानदार आजिया कई वई। डोनाल्ड बुलूम महिमाननि वारे किताब में पंहिंजा तासुरात बि लिखिया। डोनाल्ड बुलूम खे मज़ार जी तारीख़ बाबति आगाही ॾिनी वई। समूरी दुनिया में अॼु हिंदू बिरादरी पारां भाउ ऐं भेण जे अज़ीम रिश्ते रक्षाबंधन जो ॾियारो मल्हायो वियो। भेनरूं पंहिंजे भाइरनि खे राखी ॿधी डिघी जमात सुख सलामती जूं प्रार्थनाऊं कंदियूं आहिनि ऐं भाइर पंहिंजी भेनरुनि खे सदन रिक्शा समेत हर दुख सुख में साथ निभाइण जो वचन ॾींदा आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं। सामारो शहर जे क़दीमी मड़े ॾाढा शुगर स्वामी में रक्षाबंधन जी हिकु शानदार तक़रीब मुनक़िद थी। करोंडी भरिसां औरत मुबैना तौर आपघात करे छॾियो। मुंहिंजी धीअ खे संदसि मुड़ुस ऐं सोहरे क़त्ल कयो आहे। औरत मक़सूदा राजपत जे वालिद राशिद राजपत जो इल्ज़ाम।